बोज़दार वॾा जे भरिसां ॻोठ अलाबख्श महर में जिते गर्मीअ जी शिदत खां तंग थी बोज़दार ॾाढा जा शहरी जेके आहिनि हिते वाटर पार्क ते वेंझण आया आहिनि उन्हनि जो छा चवणु आहे अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करायूं। गर्मी जी शिदत जेका आहे तमामु घणी आहे बोज़दार वॾा में, इन करे जेको आहे बोज़दार वॾा जे वेझो ई हिकु वाटर पार्क आहे जिते असीं जेको आहे गर्मी जे मौसम खे इंजॉय पिया कयूं। बिजली त हले कान थी असल में, इन जे करे जेको आहे हिते ॾाढो प्यारो मौसम आहे, हर तरफ़ खजूं, विच में वरी जेको आहे प्यारो पार्क ठहियल आहे वाटर पार्क जंहिंमें सभिनी संगत सां गॾु जेको असीं अॼु इंजॉय करण आया आहियूं। 24 कलाकनि मां 4 कलाक बि जेको आहे कंप्लीट बिजली कोन था पिया ॾियनि। इलाही मसइला आहिनि हिते ऐं जेको आहे हिते जेको कुंडा सिस्टम थियो आहे उन जा ज़िम्मेवार जेको लाइट सिपको वारा पाण आहिनि। गर्मी इलाही वधी वञण जे करे असां हिते वाटर पार्क ते आया आहियूं दोस्तनि सां गॾु गर्मीअ खे जे बचाव जे लाइ ऐं थोरो इंजॉय करण जे लाइ। बिजलीअ जो निज़ाम धरम भरम आहे सॼो। असां वटि ठरी मिरवा खां जेका लाइन अचे थी टोटल हुननि जो चवणु आहे त अॻिते कुंडा सिस्टम आहे जेके माण्हू असांखे बिलिंग कोन था पिया कनि ऐं इन जे करे असां तव्हांजी बिजली था काटियूं। मतिलबु हिकिड़े मसइलो हिकिड़नि जो आहे साड़ियूं ॿियनि खे वञे थो पियो। अने जेको आहे सो बोज़दार वॾा जे आस पास में जेको गर्मी जी तमामु शिदत वधीक हुजण जे करे असां जेको वाटर पार्कनि जो जेको रुख अख़्तियार कयो आहे ऐं तमामु घणी गर्मी जे करे ई त जेको आहे सो असां नंढा थोरे वॾा जेके असांजा दोस्त आहिनि उहे बि सभु जेके आहिनि इन्हनि वाटर पार्कनि जो रुख पिया कयूं। ऐं जेको बिजली जी जेके हवाले सां ॻाल्हि कयूं त बिजली बि तमामु घटि हुजण जे करे तमामु घणी शिदत गर्मी बि अख़्तियार करे वई आहे। उन गर्मी जी शिदत जे करे असां हे वाटर पार्क जो रुख कयो आहे। बोज़दार वॾा में जीअं त गर्मी जी शिदत वधी चुकी आहे, इन करे असीं वाटर पार्कनि जो रुख कयो आहे। बोज़दार वॾा शहर में बिजली बि न हुअण जे बराबरि आहे। 24 कलाकनि मां सिर्फ़ु 3 कलाक बिजली हले थी, 1 कलाक बंदि आहे। तंहिं करे ई हेॾे वाटर पार्कनि जो रुख कयो आहे जीअं असां गर्मी जे तोड़ को कढे छॾियूं। गर्मी शदीद हुअण जे करे असां जेको आहे दोस्तनि सां वाटर पार्कनि जो जेको आहे रुख कयो आहे। छाजे करे त शहरनि में बिजली कान्हे का, सॼो ॾींहुं जेको आहे बिजली न हुअण जे करे कारोबार बि जेको आहे ठप लॻो पियो आहे। इन जे करे बेरोज़गारी बि ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। असां वज़ीर आज़म पाकिस्तान खे अपील कंदासीं त ख़ुदा असांजी सिंध जो बिजलीअ जो निज़ाम जेको आहे बहितर कयो वञे। शहरनि ऐं ॻोठाणनि जो चवणु आहे त गर्मीअ जी शिदत तमामु घणी हुजण करे असां वाटर पार्क जो रुख कयो आहे। हिननि वधीक चयो त बिजली 24 कलाकनि मां सिर्फ़ु 4 कलाक हली रही आहे। हिननि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त बिजली फ़राहम कई वञे त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। मोहम्मद अब्बास जाफ़री सां गॾु शाहिद जाफ़री, जैकब न्यूज़, बोज़दार।